गुरु प्यारे साध संगत जियो, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी, जीअं त लड़ीवार जपजी साहिब जी वीचार सांझी कंदे अॼु जपजी साहिब जी 28वीं पौड़ी, छो त कल ताईं 27वीं पौड़ी समाप्त थियूं। अॼु 28वीं पौड़ी खे वीचारणो आहे त 28वीं पौड़ी जे अंदरि गुरु नानक देव महाराज कहिड़ी बख़्शिशा करनि था, कहिड़ी सम्झाणी ॾियनि था। सो ध्यान में रखिजो, 28वीं ऐं 29वीं पौड़ी इहे ॿ पौड़ियूं जोगिन जे परथा आहिनि, जोगिन खे सम्झाइण जे लाइ आहिनि। छो त उन वक़्त में जोग मत जो बि वॾो प्रभाव हुयो दुनिया जे मथां। गुरु नानक देव महाराज जोगिन खे सम्झाइण जे लाइ, पर इहा ख़ाली जोगी खे सम्झाइण जे लाइ न आहे, हर हिकु इंसान जे लाइ, हर हिकु सिख जे लाइ इहा बि सम्झाणी आहे जेकी जोगी खे सम्झाइनि था। सो अचो सम्झण जो जतन कयूं त साहिबु गुरु नानक देव महाराज 28वीं पौड़ी में कहिड़ी बख़्शिशा करनि था, कहिड़ी सम्झाणी ॾियनि था। साहिबु फरमाइनि था, मुंदा संतोख शर्मपत झोली ध्यान की करे विभूत। 28वीं पौड़ी खे सम्झण जे लाइ पहिरियों में असांखे थोरो जोग मत ते नज़र विझणी पवंदी, उनमें सम्झणो पवंदो, पोइ वञी इहे सम्झ में ईंदी त कहिड़ी शइ गुरु नानक देव महाराज पंहिंजे सिख खे सम्झाइनि था। जोगी जूं कुझु निशानियूं आहिनि। जोगी हथ में डंडो बि हूंदो आहे, उनजो हिकिड़ो अलॻि लिबास हूंदो आहे, छो त दुनिया वारनि खां वखरो सम्झंदो आहे। उहो चवंदो आहे मां जेको आहे न रब जे रस्ते ते हलां थो। जोगी उनजो लिबास अलॻि हूंदो आहे, उनजे पाइण जा जेके कपिड़ा हूंदा आहिनि अलॻि हूंदा आहिनि, हथ में डंडो बि हूंदो आहे, कननि में मुंदरा बि पाईंदा आहिनि। ऐं जोगी कॾहिं बि तक़रीबन अॻे उन्हनि खे धर्म में सम्झायो वेंदो त तव्हांजे लाइ इहा जुगती आहे, इहो तरीक़ो आहे, मर्यादा त तव्हांखे महिनत करे न आहे खाइणो, तव्हांखे मंगी करे खाइणो आहे। उनखां बाद जोगिन वटि हिकिड़ी गोथरी बि हूंदी आहे घुरण जे लाइ, लिबास अलॻि, उन्हनि वटि डंडो बि हूंदो आहे ऐं कननि में मुंदरा बि हूंदियूं आहिनि। इहो लिबास पाए करे, इहो वखरो अंदाज़, उन जेकी सॼो ॿारो जो जेको लिबास आहे, उन जूं जेकी निशानियूं आहिनि, उहे जॾहिं पाईंदा आहिनि न, पोइ पाण खे जेको आहे न जोग मत में उहो धर्म कर्म में सभु को अॻिते सम्झंदा आहिनि, भाव पाण खे धर्मी सम्झंदा आहिनि। यादि रखिजो, गुरबाणी हमेशह इहो ई फरमाए थी, चए थी जेसि ताईं तुंहिंजे अंदरि में धर्म न आहे न, तेसि ताईं ॿारो जो धर्म कोई बि कम जो न आहे। अंदरि में धर्म लाज़मी आहे। साहिब हिते इहो फरमाईंदा, चवंदा मुंदा संतोख शर्मपत झोली ध्यान की करे विभूत। वैसे हिते शब्द आहे शर्म, पर हिनजो जेको गुरबाणी व्याकरण जो अनुसार उच्चार आहे उहो आहे शर्म। शर्म जो अर्थ आहे महिनत। साहिब हिते जोगी खे सम्झाइनि था, चवनि था ऐं जोगी तूं पंहिंजे अंदरि संतोख धारण करे छॾ। ईअं सम्झ इहे तुंहिंजे मन जूं मुंदरा आहिनि। मुंदा संतोख शर्म पत झोली, तूं महिनत करे खा ऐं ध्यान की करे बि। जोगी हिकिड़ी राख लॻाए करे घुमंदो आहे पंहिंजे जिस्म ते। चवंदा इहा राख तूं छो लॻाई आहे? तूं परमात्मा जो डर, परमात्मा जो ध्यानु, उनजी वीचार, उनजी रज़ा, जॾहिं तूं उनजी रज़ा में राज़ी रहे थो न, ईअं सम्झ तुंहिंजे जेको आहे न राख आहे, तूं जिस्म ते राख लॻाए करे घुमे थो। हिन ॿारो जी राख जी ज़रूरत न आहे। तूं पंहिंजे मन खे संतोखी करे छॾ, इहे तुंहिंजे मन जूं मुंदरा हुजनि। तूं महिनत करे खा, इहा हिकु तुंहिंजी झोली हुजे, हिकु जेको आहे न घुरण वारो जेको खपर थींदो आहे उहो आहे। उनखां बाद ध्यान की करे विभूत, परमात्मा जो ध्यानु तुंहिंजे लाइ हिकु राख आहे। उनखां बाद साहिब फरमाईंदा, चवंदा खिंथा काल। खिंथा काल, खिंथा जंहिंमें उहो जेको जोगी लिबास पाईंदो आहे, मथो जेको हिकिड़ा कपिड़ो पाईंदो आहे जिस्म ते, उनजो जोड़ो अलॻि हूंदो आहे, निशानी हूंदी आहे। चवंदा तूं काल जो, मौत जो डर, ईअं सम्झ तुंहिंजे लाइ हिकिड़ो लिबास आहे। इहो त हर कंहिंजे लाइ आहे। जेकी इहे जोगी खे सम्झाइनि था, इहो आम इंसान जे लाइ बि इहो ई आहे त बंदा तूं संतोखी थी वञ। उनखां बाद महिनत करे खा, उनखां बाद परमात्मा जो ध्यानु हुजे, उनखां बाद चवंदा मौत जो तुंहिंजे अंदरि डर बि हुजे। इहो ई सम्झ तुंहिंजे लाइ हे कपिड़ो आहे। छो त जिस्म खे बि गुरबाणी कपिड़ो चए थी, छो त कपड़ रूप सुहावणा, छॾ दुनिया अंदरि जावणा। ऐं जिस्म रूपी हिकिड़ो कपिड़ो आहे। जेसि ताईं हिन जे अंदरि परमात्मा जी जेकी ॾिनल हिकु जोत आहे त हे इंसान आहे, ज़िंदा आहे त ठीकु आहे, जॾहिं हिन खां मरी थो वञे त हे कपिड़ो बि कंहिं कम जो न आहे, हिनखे बि साड़े अचिणो पए थो। साहिब फरमाईंदा, चवनि था खिंथा काल, तुंहिंजे लाइ जेको आहे न मौत जो डर, ईअं सम्झ तुंहिंजो हिकिड़ो लिबास हुजे। कुआरी काया जुगत,
जुग चइबो आहे जुगती खे, तरीक़े खे। चवंदा पंहिंजे काया खे, पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे विकारनि को रोक, कुआरो कर, कुआरो रख, रोक। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार को रोके रख, उन्हनि पासे वञणु न छॾ। इहा तुंहिंजी हिकिड़ी जोग जी जुगती हुजे। उनखां बाद साहिब फरमाईंदा, चवंदा डंडा प्रतीत, जोगी हिकु डंडो बि खणंदो आहे। चवंदा जहिड़े तरीक़े सां तूं डंडो रखियो आहे न, तूं परमात्मा ते भरोसो, प्रतीत चइबो आहे भरोसे खे। चवंदा परमात्मा ते भरोसो रख, तुंहिंजे लाइ इहो डंडो हुजे। भाउ जोगी खे जोग मत अनुसार गुरमत सम्झाइनि था त तूं संतोखी थी वञ, तूं परमात्मा ते भरोसो रख, तुंहिंजे अंदर में परमात्मा जो ध्यानु हुजे, मौत जो डर बि हुजे, तूं चङा कम कर, पंहिंजी जिस्म खे, पंहिंजे काया खे कुआरो रख। पोइ छा थींदो? आई पंथी। जोगी जा 12 फ़िरका मञिया विया आहिनि। सभ खां श्रेष्ठ मञियो वियो आहे, उत्तम मञियो वियो आहे, जेको ऊचो फ़िरको मञियो वियो आहे, उहो आई पंथी। जेको आई पंथी, साहिब चवंदा आई पंथी सगल जमाती मन जीते जग जीत। जेको इंसान पंहिंजी, जेके गुरु नानक देव महाराज सम्झाइनि था, इहे वीचारधारा जेकी 28वीं पौड़ी जे अंदरि, त पंहिंजी काया खे कुआरो रख, परमात्मा ते जंहिंजो भरोसो आहे, जंहिंखे मौत जो डर आहे, ऐं जेको पंहिंजे मन खे संतोखी बणाए छॾे थो ऐं महिनत करे खाए थो, उहो ई सम्झो श्रेष्ठ श्रेणी में आहे, उत्तम आहे। आई पंथी मञियो वियो त आई पंथी, चवंदा पोइ आई पंथी को बि उत्तम आहे। सगल जमाती मन जीते जग जीत। जेको पंहिंजे पाण खे जेको आहे न सॼी सृष्टि जे समान सम्झे थो, भाव पाण खे उत्तम नथो सम्झे, सभिनि खे बराबरि सम्झे थो, हिकु रस सम्झे थो, उहो ईअं सम्झो सभु को उत्तम आहे। जेको सभिनि जो अहसासु करे थो, सभिनि में परमात्मा सम्झे थो, उहो सभु को उत्तम आहे। मन जीते जग जीत। जेको मन खे जीते वठे थो न, उहो पूरे जग खे बि जीते सघे थो। भाव कंहिंसां मन खे कीअं जीतबो आहे? गुरु जे शब्द सां, गुरु जी वीचार सां, निमिरता सां, ऐं जग खे बि इन तरीक़े सां जीते सघे थो। मन जीते जग जीत। आदेश, आदेश जो अर्थ आहे नमस्कार। कंहिंखे आदेश? तिसय, परमात्मा ॾे इशारो थिए थो, तिसय आदेश। नमस्कार उन परमात्मा खे नमस्कार जेको आद, अनील, अनाद, अनाहत, जुग जुग एको वेस, जेको शुरूआत खां अनील, अनील जो अर्थ आहे पवित्र, पाक। अनाद, जंहिंजी कोई शुरूआत मुंड न आहे, काइनात जी मुंड आहे, इन जे करे अॻ में शब्द लफ़्ज़ वरतनि था आद। भाव मुंड खां ई कालक खां रहित पवित्र, ऐं अनाद जंहिंजो अर्थ आहे जंहिंजो कोई शुरूआत न आहे, अनाहत जंहिंजो कोई नास बि न आहे, अंत बि न आहे, जुग जुग एको वेस, जेको हर जुग में हिकिड़े ई वेस में आहे। इंसान जो बि वेस चेंज थींदो आहे। भावे हे ॿारो जो जेको कपिड़ो आहे उहो ई वेस चेंज थींदो आहे, ऐं इंसान जो जेको जिस्म आहे उहो बि वेस चेंज कंदो आहे, बदिलाईंदो आहे। कीअं? पहिरों में कुझु साल हूंदा आहिनि जेके बाल वेस में हूंदा आहिनि, ॿाराणे अवस्था में, ॿार वेस में, उनखां बाद जवानी जो वेस अचे थो, उनखां बाद कुराड़प जो वेस अचे थो। पर गुरु नानक देव महाराज चवंदा परमात्मा हिकु रस आहिनि, उनजो अलॻि कोई बि वेस न आहे, उहो जुग जुग हमेशह हिकिड़े ई वेस में आहिनि। न उहे कुराड़ा थींदा आहिनि, न उहे जवान थींदा आहिनि, जुग जुग एको वेस। उनखे परमात्मा खे नमस्कार, जेको शुरूआत खां वठी हमेशह उन पवित्र आहे, उनजो नाम पवित्र आहे। जुग जुग एको वेस। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।